अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। हमज़ा शहबाज़ पंजाब जे वॾे वज़ीर तौर कसम खणी वरितो। स्पीकर राजा परवेज़ अशरफ हमज़ा शहबाज़ खे उहिदे जो कसम खणायो। गवर्नर हाउस पंजाब में हमज़ा शहबाज़ जी पंजाब जे वॾे वज़ीर तौर कसम खणण जी तक़रीब। क़ौमी असेंबली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ लाहौर हाई कोर्ट जे हुक्म ते हमज़ा शहबाज़ खे पंजाब जे वॾे वज़ीर तौर कसम खणायो। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर राणा सनाउल्ला हलफ़ बरदारी तक़रीब में शरीक। तमाम घणियूं ललकारूं आहिनि। चाहियूं था तवाम खे रिलीफ ॾियूं। पंजाब जे नए चूंडियल वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ हलफ़ बरदारी बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त वटनि तमामु घणो वक़्तु आहे ऐं ललकारूं तमामु घणियूं आहिनि। गुज़िरियल हुकूमत सिहत तालीम समेत ॿियनि शोबनि में केतिरा ई चैलेंजिस छॾिया आहिनि। अमन अमान जी सूरतहाल जो बि मसइलो आहे। समूरनि ललकारनि खे मुंहुं ॾियणो आहे। हीउ रुॻो मुस्लिम लीग नून जी हुकूमत नाहे, हिन में इत्तेहादी पार्टियूं बि शामिल आहिनि। सभिनी खे गॾिजी फ़ैसिलो वठणो पवंदो आहे। गवर्नर हाउस ते पुलिस ज़रिए गुंडनि कब्ज़ो करे वरितो आहे। पंजाब जे गवर्नर उमर सरफराज़ चीमा सदर आरिफ अलवीअ सां राबितो करे वरितो। गवर्नर उमर सरफराज़ चीमा सदर खे ॿुधायो त इजाज़त खां सवाइ गवर्नर हाउस में सवें पुलिस अहलकार मोकिलिया विया आहिनि। गवर्नर हाउस ते इंतज़ामी तौर ते आइन टोड़ियो वियो आहे। गवर्नर हाउस में थियण वारी अॼु कंहिं बि सरगर्मीअ खे गवर्नर जी इजाज़त हासिल नाहे। पंजाब में आइनी बहरान अची चुको आहे। हमज़ा शहबाज़ वॾो वज़ीर नाहे। उसूली तौर ते पंजाब जो वॾो वज़ीर उस्मान बोज़दार आहे। बिना चूंड जे हमज़ा शहबाज़ खे वॾो वज़ीर कीअं मञूं? पंजाब असेंबली जे स्पीकर परवेज़ इलाही चयो आहे त राति जो चीफ सेक्रेटरी ऐं IG गवर्नर हाउस ते कब्ज़ो कयो। गवर्नर हाउस वफ़ाक़ जो नुमाइंदो आहे। उन सां जेको कुझु कयो वियो सदर उन ते ख़ामोश न वेहंदो। उस्मान बोज़दार जी इस्तीफ़ा गवर्नर वापसि करे छॾी। गवर्नर पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बोज़दार जी इस्तीफ़ा आइनी एतिराज़ लॻाए रद्द करे छॾी। गवर्नर पंजाब जो चवणु आहे त उस्मान बोज़दार जी इस्तीफ़ा आइन जे आर्टिकल 130 जो सब सेक्शन 8 जूं घुर्जूं पूरियूं नथो करे। उस्मान बोज़दार इस्तीफ़ा वज़ीर आज़म जे नाले ॾिनी, जेको आइनी तौर ते ग़लति आहे। गवर्नर उस्मान बोज़दार जी इस्तीफ़ा रद्द करे पंजाब असेंबली जे स्पीकर खे ख़त लिखी छॾियो। पंजाब असेंबली जे स्पीकर परवेज़ इलाही ख़त मिलण जी तस्दीक़ करे छॾी। PTI अॻवाननि दावा कई आहे त उस्मान बोज़दार जी हुकूमत बहाल थी वई आहे। उस्मान बोज़दार वॾे वज़ीर तौर बहाल थी वियो आहे। उस्मान बोज़दार काबीना जो इजलास अॼु कोठाए वरितो। PTI अॻवान मुराद रास चयो आहे त गवर्नर पंजाब उस्मान बोज़दार जी काबीना बहाल करे छॾी आहे। सऊदी अरब जे शहर जिद्दा में वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात लाइ आमद वक़्तु वज़ीर आज़म जी शानदार आजियां गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। ॿिनि तरफ़नि लाॻापनि, इलाक़ाई ऐं आलमी मामलनि, इक़्तिसादी ऐं वापारी लाॻापा ऐं सीड़पकारी वधाइण ते ॻाल्हियूं कयूं वयूं। पाकिस्तान में इफ़रादी क़ुवत लाइ वधीक मौक़िया पैदा करण ते बि ॻाल्हियूं थियूं। परॾेही मामलनि जो वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी, ख्वाजा आसिफ, मरियम औरंगज़ेब ऐं नाणे वारो वज़ीर मिफ्ताह इस्माइल बि मुलाक़ात में मौजूदु रहिया। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ मदीने खां पोइ मके पहुची उम्रे जी सादत हासिल करे वरिती। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जे लाइ कैबतुल्लाह जो दरवाज़ो ख़ासि तौर ते खोलियो वियो।
वज़ीर आज़म प्रोटोकॉल जी निगरानी में कैबतुल्लाह में नफ़िल अदा कया। पाकिस्तान आलम इस्लाम जी सलामती, तरक्की ऐं खुशहाली लाइ दुआऊं घुरियूं। मस्जिद नबी में अफ़सोसनाक वाक़ियो रिथाबंदी सां कयो वियो। मुस्लिम लीग नून जी नाइब सदर मरियम नवाज़ चयो आहे त मुख़ालिफ़ सियासी दुश्मनी में एतिरो अॻिते निकिरी विया आहिनि जो महबूब हस्तीअ जे तक़दुस जो लिहाज़ न रखियाऊं ऐं मस्जिद नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बेहुरमती कयाऊं। शहबाज शरीफ़ सुठो एडमिनिस्ट्रेटर ऐं बासलाहियत वज़ीर आज़म आहे। शहबाज शरीफ़ पंहिंजी सलाहियतुनि सां जल्द ललकारुनि ते ज़ाब्तो आणींदो। पंजाब में भी गवर्नर्स ऐं ॿियनि मामलनि में फ़र्क़ु नज़र ईंदो। इमरान खान पाकिस्तान जे सभिनी खां वॾे फितने जो नालो आहे। उन फितने खे जेतिरो जल्द थी सघे जिथे संदसि असल जाइ ते पहुचाइण ई पाकिस्तान जो फ़ाइदो आहे। ईद दौरान कराची समेत मुख़्तलिफ़ शहरनि में मिट्टीअ जे तूफ़ान ऐं बरसात जो इम्कान। मौसमियात खाते जो चवणु आहे त ओलहंदे हवाउनि जो सिलसिलो 1 मई खां मुल्क जे ओलहंदे इलाक़नि ते असरअंदाज़ थियण जो इम्कान आहे, जंहिं करे ईद वारे ॾींहंनि में आंधारी, तेज़ हवाऊं ऐं गजगोड़ सां मींहुं पइजी सघे थो। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, बदीन, ठटे, जैकमाबाद, सखर, लाड़काणो ऐं ॿियनि इलाक़नि में गजगोड़ सां बरसात जी अॻकथी।